खोड़ा में औरतुनि ते तशद्दुद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख्वाजा पाड़े वासी बेवार रोज़ीना ज़ाल मरहूम रजब अली मंगी पंहिंजे धीअरुनि मारिया ज़ाल निसार कल्होड़ो ऐं रेशमा ज़ाल शोबान अली ॿांभण ऐं ॿियनि औरतुनि ते मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं मारिया जे साहुरनि खेसि ज़बरदस्ती ॿार किराइण ऐं तलाक ॾियण लाइ दॿाउ विधो। इनकार करण ते जवाबदार फरमान कल्होड़ो मीरल ऐं अमान कल्होड़ो खेसि सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। उन्हनि चयो आहे त साहुरनि मारिया खे पाक किताब हथ में ॾेई घर मां ज़बरदस्ती कढी छॾियो आहे। मुतासिर जो चवणु आहे त वाक़े बाबति थाणे ते एनसी बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस सिर्फ़ हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, पर केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार खेनि जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़ औरतुनि आला अख़्तियारुनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।